अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बेशक अल्लाह बिजी या दाणे ऐं पकड़ीअ खे चीरंदड़ यानी फुटाईंदड़ आहे। उहो ई जीअरे खे मुअल मां कढे थो ऐं उहो ई मुअल खे जीअरे मां कढंदड़ आहे। उहो ई आहे अल्लाह। पोइ तव्हां किॾा उबता फेराया यानी भुलाया या भटकाया वञो था। उहो ई राति जे पर्दे खे चाक करे सुबुह या पिर फुटाईंदड़ आहे। राति खे सुकून ऐं राहत बणाइण वारो बि उहो ई आहे। ॾिसो नथा त सिज ऐं चंड खे वक़्त जे हिसाब लाइ पैदा कया आहिनि ऐं उहो ई समूरो अंदाज़ो मनसूबा बंदी ऐं मंडिल उन्हीअ ज़बरदस्त गालिब ऐं सभु कुझु ॼाणींदड़ जी ही रिथा आहे। उहो ई आहे जे तव्हां लाइ तारनि खे खलकियो त जीअं बरनि ऐं बहरनि जी ऊंदाहियुनि में रस्तो लही सघो। बेशक असां ॼाणण यानी इल्म अकुल ऐं फहम वारनि लाइ पंहिंजूं निशानियूं खोले खोले बयान कयूं आहिनि ऐं उहो ई आहे जे तव्हांखे हिकु जीअ यानी हज़रत आदम मां पैदा कयो। पोइ हर हिक लाइ हिकु करार जी जाइ या रहण जो हंधु यानी माउ जो पेट ऐं हिकु सांढजण जी जाइ यानी क़बर आहे। बेशक असां सम्झ वारनि माण्हुनि लाइ पंहिंजूं निशानियूं साफ़ साफ़ बयान कयूं आहिनि ऐं उहो ई आहे जे आसमान मां पाणी वसायो। पोइ उन मां हर क़िस्म जा सला यानी नबातात पैदा कयासूं। उन मां सावक खे कढियोसूं। पोइ मंझाइसि संगन में तह थियल दाणा कढूं था। इस तरह खजीअ जी गभ यानी बुक मां झुकियल या लड़कंदड़ फर जा छुगा कढूं था। उन तरह अंगूर ऐं ज़ैतून ऐं ॾाणूअ जा बाग बि आहिनि जिन जो मेवो शक्ल ऐं जाइके में मिलंदड़ जुलंदड़ मुतशाबिया बि आहे। मुख़्तलिफ़ यानी गैर मुतशाबिया बि आहे। ए इंसानो हाणे ज़रा गौर सां उन्हनि वड़नि जे फर खे ॾिसो। जॾहिं फर झलीनई ऐं जॾहिं फर पचाई। बेशक उन में उन ई क़ौम लाइ अल्लाह जी कुदरत जूं निशानियूं आहिनि जेके ईमान आणीनि था। उन हूंदे बि काफ़िरनि जो उहो हाल आहे जो जिन्हनि खे अल्लाह जो शरीक बणाइनि था। हालांकि अल्लाह ई खेनि पैदा कयो आहे ऐं एतिरे ते बस न आहे बल्कि बिना इल्म जे संदस लाइ यानी अल्लाह लाइ पुट ऐं धीअरूं ठाहियूं अथनि। हू उन्हनि वसफ़ुनि खां पाक ऐं मथाऊं आहे जेके ही माण्हू बयान कनि था।